प्रोग्राम पोस्टमार्टम संगत हाजिर आया आवां जो पंहिंजो मेज़बान दौलत तरी। अॼु के प्रोग्राम में पाण थरकूल मंसूबे जो पोस्टमार्टम कंदासीं। दोस्तों, ज़िले थरपारकर की टोटल एराज़ी 19,000 चौरस किलोमीटर खां मथे आहे ऐं इन एराज़ी मां 9,600 चौरस किलोमीटर ते 175 बिलियन टन कोयलो मौजूद आहे, जंहिंखे 12-13 ब्लॉकनि में विरहायो वियो आहे। कोयले जी दरियाफ़्त खे 13 खन साल थी चुका आहिनि ऐं हेसि ताईं मतिलबु अॼोके ॾींहं जो कड़ो सच इहो आहे त खरबें रुपया ख़र्च करण बावजूद हुकुमरान ऐं कंपनियूं हिकिड़े ज़ीरे बल्ब ॿरण जेतिरी बि बिजली पैदा करे न सघिया। चवनि था त थरकूल ब्लॉक 2 2 खरब 10 अरब रुपयनि जी रिथा आहे ऐं इन रिथा में अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन थी चुकी आहे ऐं थरकूल रिथा करप्शन जो हिकु वॾो मेगा स्कैंडल आहे। इन सिलसिले में जनवरी 2017 में ऑडिट इख्तियारनि थरकूल प्रोजेक्ट में 17 अरब रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जो इंकशाफ कयो हो ऐं थरकूल वाटर रिथा में 25 करोड़ 15 लख रुपयनि जी मुबैना करप्शन समेत इस्लाम कोट एयरपोर्ट में 11 करोड़ रुपया हेॾां होॾां थियण जूं ख़बरूं बि मीडिया जूं ज़ीनत बणियूं हुयूं। पर अॼुकल्ह वरी थरकूल जे मंसूबे में थियल अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन समेत मनी लॉन्ड्रिंग जे हवाले सां JIT जे कयल इंकशाफनि जूं अनेक चकाईंदड़ ख़बरूं मीडिया जूं ज़ीनत बणियल आहिनि। सोचियो त इन सिलसिले में पाण तफ़सील में वञण खां पहिरीं थरकूल मंसूबे जे हेडलाइननि ते हिकु नज़र विझूं। हेडलाइनूं ही आहिनि त थरकूल प्रोजेक्ट में अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन समेत मनी लॉन्ड्रिंग थियण जो इंकशाफ। थरकूल प्रोजेक्ट में अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन समेत मनी लॉन्ड्रिंग थियण जो इंकशाफ। करप्शन करण लाइ कानून ऐं क़ाइदनि जो सख़्त ख़िलाफ़ वर्जियूं कयूं वियूं। आलमी लेवल जा टेंडर करण बदिरां मुल्की लेवल जा टेंडर कया विया। 2 नंबरी मशीनरी समेत नाक़स मटीरियल जो इस्तेमाल कयो वियो। कूड़नि वोचरनि ज़रिए करप्शन करण मामूल बणियल। अमीर सदर आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर, बिलावल भुट्टी ऐं मुराद अली शाह समेत जिन 172 ॼणनि जा नाला ECL में शामिल कया विया आहिनि, उन्हनि में सिंध एंग्रो कूल कंपनी जो चेयरमैन खुर्शीद जमाली भी शामिल आहे। सिंध एंग्रो कूल कंपनी जे चेयरमैन खुर्शीद जमाली ऑफशोर कंपनियूं ठाहिण ऐं मनी लॉन्ड्रिंग केस जो मुख्य किरदार आहे। JIT रिपोर्ट में इंकशाफ। इन चेयरमैन जी हैसियत सां हिकु समरी वॾे वज़ीर मुराद अली शाह खे मोकिली। सिंध जे 3 अहम इन समरी ज़रिए 3 अहम कामोरनि सोहेल राजपूत, मोहम्मद वसीम ऐं आगा वासिद खे CM खां 1 करोड़ रुपया रिवार्ड जे नाले ते ॾियारिया, जॾहिं त वॾे वज़ीर समरी मोकिलींदड़ इन साॻी एंग्रो कंपनी जे चेयरमैन खुर्शीद जमाली खे बि 1 करोड़ रुपया ॾिना। LVOD खां थरकूल फील्ड ताईं पाणी पहुचाइण वारे मंसूबे में वॾे पैमाने ते करप्शन। फिजिबिलिटी स्टडीज़ खां सवाइ 9 अरब 70 लख रुपयनि जी लागत सां शुरू कयल मंसूबे खे 40 अरब रुपयनि ताईं पहुचायो वियो। मंसूबे जी पंपिंग स्टेशन ऐं CC लाइनिंग समेत ॿियनि मुख़्तलिफ़ 23 कमनि जे ठीकनि में सैकड़ा रूल्स जी सख़्त ख़िलाफ़वर्ज़ी कई वई ऐं 12 ठीका पंहिंजनि मनपसंद ऐं मंज़ूर नज़र ठेकेदारनि खे ॾिना विया। ठीकनि एवज़ 54 करोड़ 70 लख रुपया जाली अकाउंटनि में जमा कराया विया ऐं इन कुदे अमल में ओमनी ग्रुप ऐं सिंध हुकूमत मुलवस रहा। मतलब इन कुदे अमल में ओमनी ग्रुप ऐं सिंध हुकूमत वारा ये मुलवस आहिनि। इहो JIT इंकशाफ कयो आहे। करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग के हवाले से थरकूल मंसूबे से वाबस्ता सिंध हुकूमत जा ॿिया वेझा ठेकेदार ऐं कंपनियूं भी शामिल
उमरकोट वारे ठेकेदार हाजी सराज सूमरे ते 5 करोड़ 60 लाख रुपया जाली बैंक अकाउंटन में जमा कराने जो इल्जाम, जॾहिं त शाहरुख इंजीनियरिंग कंपनी ते 5 करोड़ रुपया ऐं सिंध में आरओ प्लांट लॻाईंदड़ कंपनी पाक ओसियसिस ऐं हिन जी फंड कंपनी ओसियसिस डार्लिंग कॉर्पोरेशन ते बि 9 करोड़ 83 लाख रुपया जाली बैंक अकाउंटन में जमा कराइण जा इल्जाम आहिनि। DIT रिपोर्टन जे इंकशाफ बैदि थरकूल जे ठेकेदारनि में फसिलो मतल आहे। हुकुमराननि जा असली चेहरा बि अवाम आॾो अची विया आहिनि। 1.5 अरब रुपयनि जी लाॻत सां शुरू कयल फिजिबिलिटी रिपोर्ट खां सवाइ ठाहियल घोड़ाणो डैम रिथा में बि वॾे पैमाने ते मुबैना करप्शन थियण जा इतला आहिनि। जॾहिं त एंग्रो कंपनी उर्ज़ोराइण ख़िलाफ़ इस्लाम कोर्ट में मुसलसल 2 सालनि ताईं बुख हड़ताल ऐं सॼी सिंध में एहतजाज समेत घोड़ाणे खां कराची ताईं पैदल लॉन्ग मार्च थी चुका आहिनि। हुकुमराननि जा कयल वाइदा वफ़ा न थिया आहिनि ऐं डैम मुतासिरीन अॼु बि इंसाफ़ जे ओसीड़े में आहिनि। इस्लाम कोर्ट लॻे क़ाइमु कयल एयरपोर्ट रिथा में बि वॾे पैमाने ते मुबैना करप्शन थियण जा इतला। 92 करोड़ रुपयनि जी लाॻत सां शुरू कयल रिथा खे 2 अरब 30 करोड़ रुपयनि ताईं पहुचायो वियो। सिविल एविएशन इख्तियारनि इन रिथा में 11 करोड़ रुपया हिकिड़े धक सां हेॾा होॾा करे छॾिया। थरकूल ब्लॉक 5 जे अंडरकूल ग्राउंड गैसिफिकेशन रिथा नाकाम। सरकार जा 4 अरब 70 करोड़ रुपया पानी में बुॾी विया। सुप्रीम कोर्ट जे हुकम ते नेब डॉक्टर समर मंद मुबारक खिलाफ जांच करण में मशगूल। प्रोजेक्ट सां वाबस्ता 450 मुलाज़िम पगारनि लाइ अॼु बि सरापा एहतिजाज बणियल। थरकूल प्रोजेक्ट में 17 अरब रुपयनि जूं बेक़ाइदगियूं ऐं बेज़ाब्तगियूं थियूं। काइदनि कानून ऐं रूल्स जी सख़्त लापरवाही कई वई। आलमी लेवल जा टेंडर करण बदिरां मुल्की लेवल जा टेंडर कया विया। 6 अरब रुपयनि जे कमनि जे ख़र्च जो रिकॉर्ड ई मौजूदु न आहे। ऑडिट इख्तियारनि जो 2017 जी रिपोर्ट में इंकशाफ। सिंध जे सारे हंधनि पाकिस्तान में कोयले सां वाबस्ता हलंदड़ प्रोजेक्ट ऐं बिजली घर बंदि करण जो मुतालबो करे छॾियो। कोयले जा मनसूबा माहौलियाती आलूदगी ऐं इंसानी तबाही जी जड़ करार। सॼी दुनिया में कोयले जा प्रोजेक्ट तेज़ी सां बंदि थी रहिया आहिनि ऐं इन्हनि ते पाबंदी आयद थियल आहे, पर पाकिस्तान में इहे तेज़ी सां लॻी रहिया आहिनि। सिंध जा साॼा वंद ख़ासि ख़बरूं तव्हां ॿुधियो। हाणे अचो त पाण थरकूल मंसूबे ते हिकु तफ़सीली रोशनी विझूं। पाक चीन इक़्तिसादी राहदारी यानी सीपेक मंसूबे तहत पाकिस्तान में 12,114 मेगावाट बिजली पैदा करण जा टोटल 19 मंसूबा अची चुका आहिनि, जिन में कोयले ते 3,960, हाइड्रो ते 2,714, सोलर ते 900 ऐं इंपोर्टेड कोयले ते 4,260 मेगावाट बिजली पैदा करण जा मंसूबा शामिल आहिनि ऐं जिन ते तेज़ी सां कमु हली रहियो आहे। ऐं इन्हनि मंसूबनि में थर जे कोयले वारो मंसूबो बि शामिल आहे। यानी थर जो कोयलो ऐं इहो थर जो कोयले वारो मंसूबो इहो पाक चीन इक़्तिसादी राहदारी यानी सीपेक में शामिल आहे। थर जो कोयलो 1988 में दरियाफ़्त थियो ऐं दुनिया जो इहो सभु नंबर वॾो ऐं 175 अरब टन कोयलो थर जी 9,000 चोस एराज़ी ते यानी 22,23,978 एकड़नि ते पखिड़ियल ऐं टोटल 13 ब्लॉकनि में विरहायल आहे। ऐं इन कोयले जी पीड़ जो पत्थर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 19 जनवरी 1995 ते ॻोठ थारियो हालेपोटा में रखियो हो, जॾहिं त इन्हीअ ते 2014 खां बाक़ाइदे कमु शुरू कयो वियो आहे। हिन वक़्तु थर जे कोयले जे टोटल 13 ब्लॉकनि मां ब्लॉक नंबर 2 ते सिंध सरकार ऐं एंग्रो कंपनी जे इश्तराक सां खोटाई जो कमु जारी आहे, जंहिंजी शुरूआती लाॻत 2 खरब ॿुधाई वञे थी, जेका अॻिते हली ॿिए मरहले में नयूं कंपनियूं अचण
नवा बिजली घर ठहण सां 4 खां 5 खरब रुपयनि ताईं पहुची सघे थी। जॾहिं थरकूल जे ब्लॉक 2 में 660 मेगावाट बिजली पैदा करण लाइ सिंध एंग्रो कूल माइनिंग कंपनी वारनि जा $150 अरब जा मुआहिदा थियल आहिनि। चाइनीज़ बैंकूं ऐं कंपनियूं $82 करोड़ ऐं पाकिस्तानी बैंकूं ऐं कंपनियूं $49 करोड़ कर्ज फराहम करे रहियूं आहिनि। सिंध सरकार मूजिब थरकूल ब्लॉक 2 में $2 अरब जी सीड़प सां जून 2019 ताईं 660 मेगावाट जा 2 बिजली घर कायम थींदा ऐं इन्हनि ते कुल $8 अरब ख़र्च ईंदो। इन सिलसिले में सिंध एंग्रो कूल कंपनी जे पहिरीं मरहले में 38 लख टन कोयलो सालियानो कढंदी। माना इहो कंपनी 38 लख टन कोयलो सालियानो कढंदी, जॾहिं ॿिए मरहले में इहो साॻियो कोयलो 76 लख टन कढियो वेंदो ऐं इन कोयले खे ब्लॉक 2 में लॻंदड़ 2 बिजली घरनि थल नोवा ऐं हको खे विकिरो कयो वेंदो, जेके 660 मेगावाट जा 2 पावर प्लांट लॻाई रहिया। सिंध सरकार मूजिब मज़कूरा मंसूबे में 70 अरब रुपयनि जी सीड़पकारी समेत हर जी तरक़ी सां लाॻापियल 111 अरब रुपयनि जा 3 मंसूबा 2020 ताईं मुकमल थींदा ऐं इन थरकूल प्रोजेक्ट में सिंध सरकार जा 54% ऐं एंग्रो कंपनी जा 46% शेयर आहिनि। सिंध सरकार मूजिब थरकूल फील्ड के पानी की फराहमी यकीनी बनाइण लाइ 40 अरब रुपयनि जी लागत सां 4 अरब रुपयनि जी लागत सां 4 मंसूबनि जी तकमील मुकमल थियण वारी आहे। जॾहिं त थरकूल सां वाबस्ता 18 अरब 40 करोड़ रुपयनि जी ॿियनि 16 तरक़ियाती स्कीमनि ते बि तेज़ी सां कमु जारी आहे, जिन में थटे खां थरकूल फील्ड ताईं 318 किलोमीटर रोड की बहाली ऐं बहितरी समेत सिंधु दरिया मथां थटो सुजावल खे मिलाइण लाइ नई 4 लाइन वारी पुल जी तइमीर समेत 2 अरब 30 करोड़ रुपयनि जी लागत सां इस्लाम कोट में हवाई अॾे जी तइमीर वारी रिथा बि शामिल आहे। जॾहिं त सालियाने तरक़ियाती प्रोग्राम 2018-19 लाइ 7 अरब रुपया मुख़्तस करण वारी जॾहिं त सालियानी तरक़ियाती प्रोग्राम 2018-19 लाइ 7 अरब रुपया मुख़्तस करण जी मंज़ूरी ॾिनल आहे, माना रखियल आहिनि 7 अरब रुपया। ऐं इन सालियानी तरक़ियाती प्रोग्राम में थरकूल में धार ब्लॉक कायम करण लाइ 50 अरब रुपया पिण रखियल आहिनि। धार ब्लॉक हाणे ठाहिनि पिया, उन्हनि खे घणा रखियल आहिनि 50 अरब रुपया ऐं चवनि था इहो ब्लॉक नंबर 1 ते असां इहो कमु शुरू कंदासीं। अॻिते छा था कनि उहो वरी ॾिसंदासीं। सिंध सरकार मूजिब इन्हनि स्कीमनि सां न रुॻो मुतबादिल तवानाई ज़रिए बिजली जे बहिराननि वारो मसइलो हल थींदो, पर थर में तरक़ी जो नओं सिज पिण उभरंदो। ॾिसो कहिड़ी तरक़ी थी ऐं कहिड़ो सिज थो उभरे, इहो वक़्तु ॿुधाईंदुसि हाणे। चयो वञे थो त सिंध हुकूमत तरफ़ां ब्लॉक नंबर 2 जे 196 स्क्वायर किलोमीटर चयो वञे थो त सिंध हुकूमत तरफ़ां ब्लॉक नंबर 2 जी 196 स्क्वायर किलोमीटर ज़मीन सिंध एंग्रो कूल कंपनी खे 30 सालनि लाइ लीज़ ते ॾिनी वई आहे। जॾहिं त ब्लॉक नंबर 2 में कंपनी जी सर्वे मूजिब 275 मुख़्तलिफ़ खातेदारनि गॾियल तौर 570 हिस्सेदार खातेदार माना इन्हनि जी घणी ज़मीन आहे। 3842 एकड़ प्राइवेट ज़रई ज़मीन खां सवाइ 2100 एकड़ सरकारी ज़मीन, जंहिंमें 500 एकड़ गौचर ऐं किराएदार करार ॾिनल ज़मीन पिण शामिल आहे। इहे ब्लॉक 2 में अचनि था। ज़मीन मूजिब सिंध सरकार दावा करे थी त थरकूल मुतासिरीन खां 1,80,000 फी एकड़ जे हिसाब सां ज़मीन ख़रीद कई आहे, पर थरकूल एरिया जे ज़मीन मुतासिरीन, गोड़ाणो डैम जे मुतासिरीन ऐं थर एयरपोर्ट जे मुतासिरीन समेत नवी सरकार थरकूल एरिया ॾांहुं वेंदड़ पाइपलाइन जे मुतासिरीन खे अॼु ॾींहुं ताईं मुआवज़ा बि न मिलिया आहिनि ऐं सिर्फ़ चंद मनपसंद माण्हुनि ऐं बासरनि खे अटे में लूण बराबरि मुआवज़ा ॾेई माठ करायो वियो आहे, जॾहिं त बाक़ी मुतासिरीन
अॼु बि मुआवज़नि लाइ दर बदर ऐं सरापा एहतिजाज बणियल आहे। मतिलबु उन्हनि खे अञा ताईं मुआवज़ा सही नमूने न मिली सघिया आहिनि। तॾहिं मूजिबि मुतासिरीन जी ज़मीन लीज ते वठण बदिरां उन्हनि खां बोड़नि जी मुठ ते ख़रीद करे उन्हनि खे ख़ामोश कराए पियो वञे ऐं को बि ग़रीबनि जे दाह जी दाद रसी करण लाइ तयारु न आहे। बाज़ार आहे त 9000 चौरस किलोमीटरनि ते मौजूदु 175 अरब टन कोयलो जी खोटाई थियण सां एराज़ी ते पखड़ियल 6 खां 7 लख आबादी मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पर थरकूल एरिया जे ब्लॉक नंबर 2 जे हवाले सां संघ सरकार जी दावा आहे त मज़कूरा ब्लॉक जे 1200 मुतासिरीन लाइ 95 करोड़ रुपया ग्रांट मंज़ूर कई वई आहे। 1200 मुतासिरीन खानदाननि लाइ 95 करोड़ रुपया ग्रांट मंज़ूर कई ऐं हर खानदान खे माहवार 10,000 रुपया माली मदद तौर ॾिना वेंदा। मुतबादिल तौर 60 घर जुड़ी रास थी चुका आहिनि ऐं बाक़ी रहियल घरनि जो कमु हलंदड़ आहे। जॾहिं त थर जे कोयले जी रॉयल्टी जो काथो 2.5 अरब रुपया लॻायो वियो आहे जेको थर जी तरक़ी ऐं फलाह व बहबूद ते ख़र्च कयो वेंदो ऐं हिन वक़्ति संघ सरकार थरकूल मंसूबे समेत थर जी तरक़ी सां लाॻापियल 111 अरब रुपयनि जे तरक़ियाती मंसूबनि ते कमु करे रही आहे। इहो संघ सरकार जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। संघ सरकार मूजिबि थरकूल ब्लॉक 2 में 1500 थर जा मकानी माण्हू कमु करे रहिया आहिनि जॾहिं त चीन जा 1500 माहिर ऐं 900 पाकिस्तान जा कमु करे रहिया आहिनि। ज़रूरत मूजिबि सरकारी अंगखर पंहिंजी जाइ ते, पर हक़ीक़त हीअ आहे त थरनि खे तगारी ऐं मिटी जी मज़ूरी बि मिलण ॾाढी मुश्किल आहे। प्रोजेक्ट में वध धारिया माण्हू भर्ती कया विया आहिनि ऐं थरकूल में एॾे वॾे तइदाद में धारियनि जी भर्ती ऐं मक़ामी माण्हुनि जी नज़रअंदाज़ी ख़िलाफ़ थर जी ज़िला असेंबली बि ठाराव बहाल करे चुकी आहे, पर अॼु ॾींहं ताईं उन्हीअ ते अमल थी न सघियो आहे। ॻाल्हि ज़मीननि मुआवज़नि बहाली ऐं दरबदरी जी हली आहे त अचो पाण इन्हीअ सिलसिले में घोड़ाणे डैम जो ज़िक्र करियूं। एंग्रोकूल कंपनी वारनि मक़ामी मुतासिर ॻोठाणनि समेत समूरी सिंध जे सायावंदनि जे एहतिजाज खे नज़रअंदाज करे सोई ज़बरदस्ती ऐं ॾाढ मुर्सी जे ज़ोर ते घोड़ाणो डैम ठाहे छॾियो आहे। 2 अरब रुपयनि जी लागत सां शुरू कयल इन स्कीम ते ॻोठाणनि सख़्त एतिराज़ वारींदे दावो कयो हुयो त घोड़ाणो डैम ठहण सां असांजा 12 ॻोठ 200 बनियूं ऐं क़दीमी क़ब्रस्ताननि समेत लखें वण टिण मुतासिर थींदा ऐं मुतबादिल जॻह मौजूदु हुअण बावजूदि कंपनी वारा बिना कंहिं अथॉरिटी ऐं फिज़िबिलिटी जे ॻोठाणनि जी इजाज़त खां सवाइ डैम ठाहे रहिया आहिनि, जॾहिं त ॻोठाणनि मूजिबि ज़मीनूं असांजूं, बनियूं असांजूं, गौचर असांजा, चरागा असांजा ऐं इन्ही में डैम वरी एंग्रो कंपनी वारा ऐं वरी ज़ोरी ज़बरदस्ती ठाहे रहिया आहिनि। इन सिलसिले में सिंध जे सियासी ऐं समाजी धुरनि घोड़ाणो डैम ख़िलाफ़ 2 सालनि ताईं हलंदड़ मुसलसल एहतिजाज में ॻोठाणनि जो भरपूर साथ ॾिनो ऐं मीडिया बि ज़बरदस्त कवरेज ॾिनी। अवामी तहरीक वारनि घोड़ाणो खां कराची ताईं पैदल लॉन्ग मार्च कयो। सिंध हाई कोर्ट में पटिशन बि दाख़िल थी। चूंडियल नुमाइंदा बि सरज़मीन ते आया। ज़िले असेंबली में बि ठाराव आया ऐं सिंध असेंबली में बि पराॾा गूंजिया ऐं जंहिं ते कमेटियूं जुड़ियूं, इंक्वायरियूं थियूं, पर पोइ बि को खरतेल न निकितो ऐं एंग्रो वारनि ज़ोरी ज़बरदस्ती डैम ठाहे छॾियो। ज़रियनि मूजिबि घोड़ाणो डैम स्कीम में नाक़स मटीरियल इस्तेमाल करे बड़े पैमाने ते मुबैना तौर ते करप्शन कई वई आहे। सिंध जा काफ़ी सान्यावंद इन वहंदड़ गंगा मां हथ धोई फैज़ियाब थिया आहिनि, जॾहिं त सोशल मीडिया ते ईंदड़ ख़बरनि मूजिबि सिंध जे कुझु सियासी ऐं समाजी अॻवाननि घोड़ाणे डैम मुतासिरीन खे इस्तेमाल करे पंहिंजा ज़ाती मुफ़ाद हासिल कया ऐं पंहिंजा मक़सद पूरा करण खां पोइ इहे एहतिजाज मां हथ कढी विया ऐं मुतासिरीन अकेला रहिजी विया।
वरी इन मूजिब हुकुमरान दोस्त लागापियल चूंडियल नुमाइंदन घोड़ानो डैम मुतासिरीन के मसला हल कराइण जी ख़ातिरी कराई, मतलब मसला हल कराइण जी इन्हनि ख़ातिरी त कराई, पर उन्हनि सां अॼु ॾींहुं ताईं इंसाफ़ थी न सघियो आहे। वीचारनि हिननि जो चवण ते एहतिजाज ख़तमु कयो, पर इन सां इंसाफ़ अॼु ॾींहुं ताईं न थियो आहे। ज़रियनि मूजिब सिंध जे ॿियनि सियासी समाजी तंज़ीमनि वांगुरु ज़रियनि मूजिब सिंध जी ॿियनि सियासी समाजी तंज़ीमनि वांगुरु वंगी जा ॼाम सॾींदड़ अरबाब बि घोड़ानो डैम ऐं थरकूल एरिया में धारियुनि जी भर्ती ऐं आबादकारी ख़िलाफ़ उथी खड़ा थिया हुआ ऐं इन सिलसिले में अरबाब लुत्फुल्लाह इस्लाम कोर्ट में हिकु वॾो जलसो कोठाए सख़्त एहतिजाज कयो। पर ज़रियनि मूजिब अरबाब लुत्फुल्लाह जे पीपी में शामिल थियण ऐं ज़रदारी खां एमपीए जी सीट वठण जा ॿिया खणी कहिड़ा सबब हुजनि, पर उन्हीअ मां हिकिड़ो सबब इहो बि आहे त अरबाब लुत्फुल्लाह खे एमपीए जी सीट गिफ्ट में ॾेई थरकूल एरिया में धारियुनि जी भर्ती ऐं आबादकारी ख़िलाफ़ एहतिजाज करण खां रोकियो वियो आहे। जॾहिं त 4-5 एमपीए ऐं एमएनए अॻे पीपी सां वाॻियल ऐं ख़ामोशीअ जे रोज़े ते आहिनि। ज़रियनि मूजिब थरकूल एरिया में थर जे मिस्कीन मारूअड़नि खां मुल्क जा वॾा वॾा सरमाएदार मुग़लनि जी मुठ ते ज़मीनूं ऐं प्लाट ख़रीद करे रहिया आहिनि ऐं अहिड़नि वॾनि सरमाएदारनि मां दरिया टाउन वारो मलक रियाज़ भी शामिल है। प्रोग्राम के अॻिते वधाईंदे थरकूल जे हवाले सां जिनसी हिरासमेंट जो कुछ जिक्र कयूं था। थरकूल जे हवाले सां अॼुकल्ह सोशल मीडिया ते जिनसी हिरासमेंट जूं पोस्टूं ज़ीनत बणियल आहिनि ऐं ताज़ो सोशल मीडिया ते हिकिड़ी औरत सां थींदड़ लॼा लुट जी वीडियो वायरल थी हुई, जंहिं बाबति इहा चई वियो त इहा थरकूल में कमु कंदड़ हिकु थरियाणी डंपर ड्राइवर जी आहे। इन सिलसिले में फेसबुक ते काफ़ी पोस्टूं बि हलियूं। किन दोस्तनि पोस्टूं रुमाल में वेड़े रखियूं त किन दोस्तनि वरी वीडियो मां तस्वीरूं स्क्रीनशॉट करे सवाल उथारिया त किन वरी वीडियो जा फुटेज शेयर कया, जॾहिं त फेसबुक ते मलूक सवे जो नाले आईडी हलाईंदड़ मज़कूरा मुतासिर औरत जो वीडियो शेयर करण सां गॾु पंहिंजे स्टेटस में लिखियो त वीडियो भरींदड़ महराण भुट्टो जो पर्सनल असिस्टेंट अलादीनो राजड़ बि फारिग। जॾहिं 22 वरियाम लंजो पंहिंजे कमेंट्स में लिखियो त जेकॾहिं मज़कूरा वीडियो ॻोठ आड़े जे तरवारनि खे ॾेखारे जांच कई वञे त इन ॻोठ जा माण्हू गवाही ॾेई छॾींदा। पर अफ़सोस इहो आहे त सोशल मीडिया ते मज़कूरा मामलो हाईलाइट थियण बावजूद थरकूल इंतजामिया ऐं पुलिस इंतजामिया समेत कंहिं बि वास्तेदार इख्तियारी वारे इन ॾिस में को बि कदम खणण जी ज़हमत न कई ऐं वाक़ियो उते ई दॿिजी वियो। हाणे ज़िक्र करियूं था थर एयरपोर्ट जो। थर एयरपोर्ट खे मुख़्तलिफ़ नाला ॾिना विया आहिनि। कॾहिं चवनि था ही माई भाॼी एयरपोर्ट आहे, कॾहिं चवनि था माई बस्ता वारा, मतिलबु जेको आहे एयरपोर्ट पाणी ते 2 सीटूं ॻाल्हाइनि था। इस्लाम कोर्ट लॻे क़ाइमु कयल एयरपोर्ट जे हवाले सां ख़बरूं इहे आहिनि त शुरूआती मरहले में इहा रिथा 92 करोड़ रुपयनि जी हुई। बैद में इन रिथा में इज़ाफ़ो करे लागत खे 30 करोड़ रुपयनि ताईं पहुचायो वियो ऐं सिविल एविएशन इख्तियारनि इन रिथा में 11 करोड़ रुपया हिकिड़े धक सां हेॾां होॾां करे छॾिया। ज़रियनि मूजिब एयरपोर्ट जो ठीको बिना मंज़ूरी जे ॾिनो वियो हो ऐं इन जी फिज़िबिलिटी रिपोर्ट पे तैयार न कई वई हुई ऐं एयरपोर्ट जी जेका डिज़ाइन तैयार कई वई हुई इहा बि बिल्कुलु ग़लति हुई, जंहिं करे क़ौमी नाणे खे 110 मिलियन जो नुक़सान बर्दाश्त करणो पियो। ज़रियनि मूजिब एयरपोर्ट जे एराज़ी में ईंदड़ ज़मीन जे मालिकनि ऐं मुतासिरीन खे अञा ताईं पूरा मुआवज़ा बि न मिलिया आहिनि ऐं इहे अॼु बि दर धिका खाई रहिया आहिनि। इस्लामकोट एयरपोर्ट खां पोइ पाण अचूं था थरकूल गैसिफिकेशन रिथा ते। थरकूल जी ब्लॉक नंबर 5 जी अंडरकूल गैसिफिकेशन रिथा नाकाम करार ॾिनी वई आहे ऐं इन सिलसिले में सुप्रीम कोर्ट जे हुकम ते नैब यूसी प्रोजेक्ट जे सरबराह अॻूणे एडमी साइंसदान डॉक्टर समरमन मुबारक ख़िलाफ़ जांच पिणु करे रही आहे। जॾहिं त चयो वञे थो त मज़कूरा रिथा ते 4 अरब 70 करोड़ रुपया ख़र्च करण बावजूद के बि तसली जोॻा नतीजा मिली न सघिया आहिनि ऐं इन रिथा में मुबैना नाकामी ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो केस पिणु हली रहियो आहे।
मतलब इन रिथा जी नाकामी खिलाफ मैंने सुप्रीम कोर्ट के केस हली रहा है। ठीक है, इन सिलसिले में गुजरियल शनिवार दौरान सुप्रीम कोर्ट में ऑडिटर जनरल की रिपोर्ट पेश करने बुधायो वियो त मज़कूरा मंसूबे ते 4 अरब 69 करोड़ खर्च थी चुका आहिनि, पर अञा ताईं घुर्पल बिजली पैदा थी न सघी आहे। उन मौके ते समर मुबारक अदालत खे ॿुधायो त सिंध हुकूमत जो इहो मंसूबो 2009 में शुरू थियो। अक्टूबर 2012 में 900 मिलियन फंड मिलियो, जॾहिं त 2014-15 में इहो 100 मेगावाट जो मंसूबो बणिजी चुको हो। समर मुबारक अदालत खे ॿुधायो त 13 अरब 80 करोड़ रुपया मंसूबे लाइ मुख़्तस थिया। मंसूबो नाकाम नाहे थियो, पर फंड रोकिया विया आहिनि। 13 अरब 80 करोड़ रुपया इन मंसूबे लाइ रखिया विया, मुख़्तस थिया, पर समर मुबारक मूजिब त जॾहिं इहे फंड ई न मिलंदा त पोइ मंसूबो किथां हलंदो। समर मुबारक मूजिब मिलियल रक़म में 1 अरब रुपया फिजिबिलिटी में लॻी विया ऐं मूंखे रुॻो चयो वियो त गैस मां बिजली पैदा करे ॾेखार ऐं मूं इहा करे ॾेखारी। बाक़ी अञा जेकॾहिं मूंखे फंड ॾिना वेंदा त आउं इहो मंसूबो कामयाब करे उन मां बिजली पैदा करे मुक़ररु कयल हदफ हासिल करे ॾेखारींदुसि। वाज़ेह है त डॉक्टर समर मुबारक थरकूल एरिया जे ब्लॉक नंबर 5 में 9 अरब रुपयनि जी लागत सां अंडरग्राउंड गैसिफिकेशन रेखा 2009 में शुरू कई हुई ऐं दावा कई हुई त मज़कूरा मंसूबे सां 1000 मेगावाट सस्ती बिजली पैदा करे मुल्क में लोड शेडिंग जो खात्मो आंदो वेंदो। पर अरबें रुपया खर्च करण बावजूद 8-9 सालन में सिर्फ 8 या 9 मेगावाट बिजली पैदा करण की दावा कई हुई, जंहिं ते वास्तेदार इख्तियारनि सख्त एतराज़ उथारिया ऐं पोइ इहो मामलो आस्ते आस्ते क़ौमी असेंबली में थींदो वञी सुप्रीम कोर्ट ताईं पहुतो। किथे क़ौमी असेंबली मां थी आस्ते आस्ते सुप्रीम कोर्ट पहुतो। साल 2017 जे अक्टूबर वारे महीने में जॾहिं इहो मामलो क़ौमी असेंबली में वियो तॾहिं बि हिन मंसूबे जी सुस्त रिफ्तारी ते मौजूद असेंबली मेंबरान वॾा सुवाल उथारिया हुआ। उन वक़्तु क़ौमी असेंबली खे आगाही ॾिनी वई हुई त इन मंसूबे ते 3 अरब 71 करोड़ 38 लख रुपया ख़र्च करण बावजूद घुर्बल नतीजा मिली न सघिया आहिनि। घणा? 3 अरब 71 करोड़ 38 लख रुपया ख़र्च करण बावजूद घुर्बल नतीजा मिली न सघिया आहिनि, जंहिं करे इन मंसूबे जी थर्ड पार्टी खां जांच करायूं था ऐं पोइ इहो मामलो जांच जे मरहलनि में हले वियो, जेको अञा ताईं जांच हेठि आहे। मज़कूरा मंसूबे ते ख़र्च वफ़ाकी सरकार जो हो ऐं सिर्फ ज़मीन सिंध सरकार जी हुई ऐं सरकार सॼो 5 अरब रुपयनि ते पाणी फेरण खां पोइ हाणे इन मंसूबे खे पुॼाणी ते पहुचाए रही आहे। सुप्रीम कोर्ट के हुक्म की रोशनी में मंसूबे की मशीनरी वगैरह सब सिंध सरकार पंहिंजी तहवील में वठंदी ऐं यूसी ब्लॉक में बरतरफ कयल 450 मुलाज़िमनि के पघारनि की अदायगी जो ॿिए पासे जुगाड़ कयो वेंदो, जॾहिं त मंसूबे जो ज़िम्मेवार समर मुबारक क़ौमी खज़ाने के नुक़सान पहुचाइण जे इल्ज़ाम हेठि जांच जे मरहलनि खे मुंहुं ॾींदो। बाक़ी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ अमली ऐं असराइती कार्रवाई कहिड़ी थींदी इहो सुभाणे वक़्तु ॿुधाईंदो। पर हिन वक़्तु जॾहिं इन मंसूबे जी नाकामी जो सरकारी सतह ते खुला एतराफ़ कयो थो वञे तॾहिं असांखे इहो बि न विसारणु घुर्जे त सिंध जे साम्हूं काफ़ी अरसो अॻु इन रिथा खे हिकु नाकाम मंसूबो करार ॾींदे रद्द करे छॾियो ऐं सिंध त ठहियो पर थर जे सियासी समाजी अॻुवाननि ऐं वॾनि माहिर इंजीनियरनि खे चयो ज़मीन अंदर गैस पैदा करण ॾाढी मुश्किल आहे। ज़मीन जे अंदर गैस पैदा करे बिजली ठाहिण फ़ाइदेमंद साबित न थींदो, छाकाणि त हिकिड़ो त इन मंसूबे जो तरीक़ो ऐं फिजिबिलिटी अभ्यास वाज़ह न हो, ॿियो त माहौलियाती आलूदगी वधण जो ख़तरो हो, टियों त ज़मीन ऐं पाणी जी सतह हेठि हली वञण जो ख़तरो। मतिलब मंसूबे जे नाकाम थियण जा मुख़्तलिफ़ वाज़ह ऐं ठोस सबूत हुआ। इहो पाण नथा चऊं पर ॿाहिरि इन्हनि जा जेके मुखालिफ़ हुआ कोयले जा ब्लैक नंबर समर मुबारक वारे जा उन्हनि इहे इल्ज़ाम हया हुआ, उन्हनि इहे ॻाल्हियूं कयूं। मतिलबु पर हिन वक़्तु थरनि जी काई कूक केरु ॿुधंदो?
न अॻु में कंहिं ॿुधी न हाणे केरु ॿुधण वारो आहे। जीअं हिन वक़्तु थरकूल जी ब्लॉक नंबर 2 बाबति केरु न ॿुधी रहियो आहे ऐं इन सिलसिले में गुज़िरियल शनिवारी दौरान सुप्रीम कोर्ट में MNA रमेश कुमार वॾे वाक़े चयो त थरकूल जो ब्लॉक नंबर 5 नाकाम थी चुको आहे, पर मूंखे त ब्लॉक नंबर 2 ते बि शक आहे, छाकाणि त इन ॿिए मनसूबे जे CEO शम्सुद्दीन शेख इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इन करे इहो ॾिसणु ज़रूरी आहे त थरकूल जे मनसूबनि मां बिजली पैदा करणु मुमकिन बि आहे या न। हिते MNA रमेश कुमार जे मौक़फ़ में उन करे बि वज़न महसूस थिए थो, छाकाणि त ब्लॉक नंबर 2 में बि अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन थी चुकी आहे। डॉक्टर समर जी ब्लॉक नंबर 5 खां बि वधीक चवण ते करप्शन ऐं वरी डॉक्टर समर मुबारक वांगुरु दावाऊं एॾियूं वॾियूं कयूं पियूं वञनि जो ख़ैर असांजी दुआ आहे त इहे दावाऊं बि हक़ीक़त साबित थियनि, पर सुभाणे खे छॾियो। अॼु जो सच इहो आहे त थरकूल प्रोजेक्ट में 30 सालनि दौरान खरबें रुपया ख़र्च करण ऐं अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन करण बावजूद थरकूल इंतजामिया हिकिड़े ज़ीरे बल्ब ॿरण जेतिरी बिजली पैदा करे न सघी आहे। ऐं हाणे ज़िक्र करियूं था थरकूल मनसूबे में थियल अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग जो। थरकूल मनसूबे जे हवाले सां जनवरी 2017 में ऑडिट इख्तियारनि पंहिंजी जेका रिपोर्ट जारी कई हुई, उन रिपोर्ट में इहो इंकशाफ कयो हो त थरकूल प्रोजेक्ट में 17 अरब रुपयनि जूं बेक़ाइदगियूं ऐं बेज़ाब्तियूं थियूं आहिनि। मशीनरी समेत मुख़्तलिफ़ मटीरियल जी ख़रीदारी लाइ 11 अरब 40 करोड़ रुपयनि जा टेंडर आलमी लेवल बदिरां मुल्की लेवल जा कया विया। ख़रीदारी में रूल्स कानून ऐं क़ाइदनि जी सख़्त ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई। ऑडिट इख्तियारनि मूजिब सेपा जे क़ाइदनि ऐं कानूननि तहत $1 करोड़ या उन खां वधीक मालियत जी ख़रीदारी लाइ आलमी टेंडर ॾियणु लाज़मी हूंदो आहे, पर सिंध कूल अथॉरिटी इन क़ाइदे ते बि अमल न कयो ऐं 2014-15 दौरान एॾी वॾी कयल ख़रीदारी जो न किथे मुआइदो ज़ाहिर कयो ऐं न ई जाइज़े वारी रिपोर्ट खे पंहिंजी वेबसाइट ते रखियो। ऑडिट इख्तियारनि मूजिब मुख़्तलिफ़ कमनि ते ख़र्च कयल 6 अरब रुपयनि जो रिकॉर्ड में किथे ज़िक्र ई कोन्हे, किथे मतिलबु नालो निशानी कोन्हे। 6 अरब रुपया केॾां आया केॾां विया। ऑडिट इख्तियारनि मूजिब थरकूल प्रोजेक्ट पर नंगर पार्कर जे ॻोठनि सोभारो समा ऐं मोखई थेबा वटि लॻल 2 आरओ प्लांट गैर फाल हुअण बावजूद 68 लख रुपया इन्हनि जी मरमत ऐं तेल वग़ैरह ते ख़र्च ॾेखारे विया, जंहिं मां बि बेक़ाइदगी ज़ाहिर थिए थी। ऑडिट इख्तियारनि जी इन रिपोर्ट खां पोइ हाणे ज़िक्र कयूं था सुप्रीम कोर्ट पारां जोड़ियल JIT रिपोर्ट जो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां मनी लॉन्ड्रिंग जी जांच लाइ जोड़ियल JIT जी सिफारिश ते घरू वज़ारत सिंध एग्रो कूल कंपनी जे चेयरमैन खुर्शीद जमाली जो नालो बि ECL में शामिल करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब सुप्रीम कोर्ट पारां जोड़ियल JIT रिपोर्ट में इहो इंकशाफ कयो वियो आहे त सिंध एग्रो कूल कंपनी जो चेयरमैन खुर्शीद जमाली ऑफशोर कंपनी ठाहिण ऐं मनी लॉन्ड्रिंग केस जो हिकु मुख्य किरदार आहे। हिन चेयरमैन जी हैसियत सां हिकु समरी वरी वज़ीर मुराद अली शाह खे मोकिले सिंध जे 3 अहम कामरन सोहेल राजपूत, मोहम्मद वसीम ऐं आगा वासिफ खे CM खां 1-1 करोड़ रुपया रिवाज जे नाले ते ॾियारिया, जॾहिं त वॾे वज़ीर समरी मोकिलींदड़ इन साॻी एग्रो कंपनी जे चेयरमैन खुर्शीद जमाली खे बि 1 करोड़ रुपया ॾिना। ज़रियनि मूजिब JIT जी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त LBOD खां थरकूल फील्ड ताईं पाणी पहुचाइण वारे मनसूबे में वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे। इन मनसूबे खे फिजिबिलिटी स्टडी खां सवाइ शुरू कयो वियो, जॾहिं त इन मनसूबे जी पहिरीं लाॻत 9 अरब 70 लख रुपया हुई, जंहिंखे बैद में आपाशी खाते जे सेक्रेटरी जी मंज़ूरी सां वधाए 40 अरब रुपयनि ताईं पहुचाई वई।
इन मंसूबे की पंपिंग स्टेशन सीसी लाइनिंग समेत ॿियनि मुख़्तलिफ़ टेवी कमनि के ठेकेदारनि में टेवी कमनि के ठीकनि में सेता रूल्स की सख्त खिलाफवर्जी कई वई। उन्हनि मां 12 ठीका पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे मंज़ूर नज़र ठेकेदारनि खे ॾिना विया, जिन उन्हनि ठीकनि एवज़ 54 करोड़ 70 लख रुपया जाली अकाउंटनि में जमा कराया। उन कुदे अमल में ओमनी ग्रुप सिंध जा हुक्मरान भी मुलवस आहिनि। वरियन मूजिब आसफ अली ज़रदारी, फरल तालपुर, बिलावल भुट्टो, मुराद अली शाह समेत बिन 172 ॼणनि जा नाला ACL में शामिल कया विया आहिनि। उनमें सिंध एग्रो कूल कंपनी जो इहो चेयरमैन खुर्शीद जमाली भी शामिल आहे। इन खां अलावा तरकुल मंसूबे से वाबस्ता इन्हनि जा ॿिया वेझा ठेकेदार ऐं कंपनियूं भी शामिल आहिनि। इन सिलसिले में उमरकोट वारे ठेकेदार हाजी सराज सुमरो ते इल्जाम आहे त हिन 5 करोड़ 60 लख रुपया जाली बैंक अकाउंटनि में जमा कराया, जॾहिं त शाहरुख इंजीनियरिंग कंपनी ते 5 करोड़ रुपया ऐं सिंध में आरो प्लांट लगाईंदड़ कंपनी पाक ओसीएस ऐं हिन जी फंड कंपनी ओसीएस डार्लिंग कॉर्पोरेशन ते 9 करोड़ 83 लख रुपया जाली बैंक अकाउंटनि में जमा कराइण जा इल्जाम आहिनि। अहिड़ी तरह सिंध हुकूमत जी उन्हीं वेझनि ठेकेदारनि ते 1 अरब 32 करोड़ रुपया जाली बैंक अकाउंटनि में जमा कराइण जा इल्जाम आहिनि। ज़रियनि मूजिब तरकुल पावर प्लांट ताईं पानी पहुचाइण जे 3 मंसूबनि जी लागत 42 अरब रुपयनि ताईं पहुचाई वई आहे, जॾहिं त 2011 में इन्हनि जी असल लागत 4 अरब 95 करोड़ 1 लख 49 हज़ार रुपया मुक़रर कई वई हुई, पर 2013 में 5 अरब रुपया वाध करे 9 अरब 95 करोड़ 1 लख 49 हज़ार रुपया कई वई। 2015 में वरी 7 अरब रुपया वाध करे लागत 16 अरब 70 करोड़ 2 लख 84 हज़ार रुपयनि ताईं पहुचाई वई। आखिर में अॼु ये पानी जो 3-4 स्कीमूं LBOD2 नबी सर्वे जीआर इस्लाम कोट थरकुल मतलब ये टोटल 42 अरब रुपयनि जी लागत तूं ॿुधायूं वञनि थियूं ऐं इन्हनि जा ही मनसूबा जेके आहिनि से अॼु ॾींहुं ताईं मुकमल थी न सघिया आहिनि। इन्हनि चयो वञे थो त सिर्फ़ करप्शन करण लाइ इन्हनि मनसूबनि जी लागत में वक़्तन वाध कई वई। टोटल 2 नंबरी ऐं नाक़स मटीरियल जो इस्तेमालु कयो वियो ऐं तर्जे कोयले लाइ पाणी गॾु करण लाइ वेझियार पासे 1000 फुटनि जे फासिले ते जेके 2 अरब 5 करोड़ रुपयनि जी लागत सां 40 एकड़नि जी एराज़ी ते मुश्तमिल 2 वॾा डैम ठाहिया विया आहिनि। उन्हनि डैमनि में बि मुबैना तौर ते करोड़े रुपयनि जी करप्शन करे नाक़स मटीरियल जो इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिं ते ॻोठाणा डैमनि जे टुटण जा सख़्त ख़दशा ज़ाहिर करे रहिया आहिनि। दलील मूजिब थरकुल का मटियारी ताईं 232 किलोमीटर डिघी ट्रांसमिशन लाइन में भी जेके 851 थंबा लगाया विया आहिनि, इन ठीके में भी वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे ऐं मटियारी खां लाहौर ऐं फैज़लाबाद ताईं ॿिटी ट्रांसमिशन लाइन जा तफ़सील भी अवाम आॾो अची चुका आहिनि। ज़रियनि मूजिब सिंध एग्रो कूल कंपनी थरजो कोयले ॼामशोरो पावर कंपनी के विक्रो करण जो मुआहिदो पिणु करे चुकी आहे। इन त लाखड़ा कूल माइनिंग जो कोयलो पंजाब जे सिरनि जे बटन में इस्तेमाल थियण जूं ख़बरूं अॼु ई आम आहिनि। प्रोग्राम के अॻिते वधाईंदे हाणे ज़िक्र करियूं था कोयले जे हामियुनि ऐं मुखालिफ़नि जो, मतिलबु उन्हनि जे हामियुनि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे ऐं मुखालिफ़नि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे। थरजे कोयले बाबति माहिरनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। हर माहिर ॿिए माहिर जी राय सां इख़्तिलाफ़ रखे थो। हिकिड़ा चवनि था त कोयले थर जी तबाही आहे ऐं ॿिया चवनि था त कोयले थर जी तरक़ी आहे। तबाही जी राय रखंदड़ हामियुनि जो चवणु आहे त माहौलियाती ऐं ज़मीनी तबाही सबबि सॼी दुनिया में कोयले जे मनसूबनि ते पाबंदी लाॻू आहे ऐं इहे मनसूबा आहिस्ते आहिस्ते बंदि थी रहिया आहिनि। पर अफ़सोस इहो आहे त पाकिस्तान में इहे तबाही वारा मनसूबा तेज़ रफ़्तारी सां लॻी रहिया आहिनि ऐं मुल्क माहौलियाती तबाही तरफ़ वञी रहियो आहे ऐं मुस्तक़बिल में इन्हनि कोयले जे मनसूबनि जा तमामु ख़तरनाक ऐं भयानक नतीजा निकिरंदा।
तंहिं हुकूमत के घुर्जे त इन माहौलियाती इंसानी ज़मीनी तबाही वारनि मंसूबनि खे हिकदम बंद कयो वञे ऐं मुतबादिल तौर पानी हवा ऐं सिज जी रोशनी मां तवानाई हासिल करण जहिड़नि माहौल दोस्त ऐं इंसान दोस्त मंसूबनि खे अपनाइण शुरू कयो वञे। इस सिलसिले में 13 दिसंबर 2018 ते फिशर पोक फोरम तरफां हैदराबाद में एक सेमिनार कोठायो वियो हो, जंहिंमें सिंध जे साने मोहम्मद अली शाह, वसंत फरी, कुनल सारे, बख्शल थुले, मुनी रबासी, नूर मोहम्मद बजीर, सुलेमान अबरो, महेश कुमार, इस्माइल कुंपर, भीमराज मेघवाड़ ऐं अश्वत्थामा समेत ॿियनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे इहा घुर कई त माहौलियाती इंसानी ऐं ज़मीनी तबाही जो सबब बणिजंदड़ कोयले वारा बिजली घर हिकदम बंद कया वञनि ऐं तवानाई हासिल करण लाइ मुतबादिल मंसूबा शुरू कया वञनि। साॻिए मूजिब जीअं सिंधु खे तरक़ी जे नाले ते तबाह कयो वियो, ईअं जो ईअं थर खे तबाही तरफ़ धिकियो पियो वञे ऐं मुल्क में हलंदड़ कोयले जा मंसूबा माहौलियाती तबाही जा वॾा सबब आहिनि, जिन खे हिकदम बंद करण जी सख़्त ज़रूरत आहे। वाज़ेह आहे त कोयले जे फ़ाइदनि ऐं नुक़साननि ते नाले वारे वकील ऐं लेखक मोहतरम वसंत फरी समेत ॿिया केतिराई लेखक किताब लिखी अवाम खे ऐं हुक्मराननि खे ख़बरदार करण समेत वरी आगाही मुहिम हलाई रहिया आहिनि ऐं केतिराई नाले वारा कॉलमनिकार ऐं रोज़ानो अख़बारनि में आर्टिकल लिखी हुक्मराननि खे मुफ़्त मशवरा ॾेई रहिया आहिनि, पर हुक्मराननि जे कन ते का जूं बि नथी चुरे। इन सिलसिले में हुक्मराननि जा ऐं कोयले जे तरक़ीअ जा हामी चवनि था त थर जो कोयलो लिग्नाइट कोयलो आहे ऐं इन्ही में सल्फर जो मिक़दार घटि हुअण सबब इहो माहौल दोस्त ऐं बिजली पैदा करण जे क़ाबिल आहे ऐं इन कोयले खे जेकॾहिं तवानाई में तब्दील कयो वञे त इन जी मालियत 25 खरब डॉलर वञी थींदी। माहिरनि जे ख़्याल मूजिब जेकॾहिं इन कोयले मां सालियानो 1 लख मेगावाट बिजली पैदा कई वञे त इहा मुसलसल 300 सालनि ताईं हासिल करी सघिजे थी ऐं थर जे कोयले मां पैदा थींदड़ बिजली ॿियनि मुल्कनि खे बि विकिरो करे सघूं था। बिजली माहिरनि मूजिब हिन वक़्तु चीन 78%, USA 58% ऐं इंडिया 53% पंहिंजी तवानाई कोयले मां पैदा करे रहियो आहे, जॾहिं पाकिस्तान सिर्फ़ 5% पंहिंजी तवानाई कोयले मां हासिल करे रहियो आहे। पर जिते पाकिस्तानी हुक्मरान सीपेक मंसूबे जा रोज़ानो बेमिसाल फ़ाइदा जताए मीडिया मुहिम हलाए रहिया आहिनि, उते खाबी दौर जा अॻवान ऐं सीनियर सहाफ़ी पंहिंजनि ख़दशनि ख़तरनि ऐं तहफ़्ज़ात जो इज़हार बि करे रहिया आहिनि। इन सिलसिले में सिंध जे सीनियर सहाफ़ी साईं दस्तगीर भट्टी जो चवणु आहे त कोयलो हुक्मराननि लाइ हिकु कारो कारोबार बणियल आहे, जिन में घणनि जा रुॻो हथ न पर मुंहं बि कारा थियल आहिनि। GIT पंहिंजी जांच रिपोर्ट में घणो कुझु ज़ाहिर करे छॾियो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त कोयले जे कारे कारोबार में मुलवस अनसर जिन अरबे रुपयनि जी मुबैना करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग कई आहे, उन्हनि ख़िलाफ़ केरु एक्शन खणंदो? सिंध जे सामेवाननि जा ख़दशा केरु दूर कंदो? थरकूल मुतासिरीन जा मुतालबा केरु मंज़ूर कंदो ऐं उन्हनि जा मसइला केरु हल कंदो? ऐं कोयले मां ख़ारिज थींदड़ गैसनि मां पैदा थींदड़ माहौलियाती इंसानी तबाहीअ जो सदबाब ऐं अज़ालो केरु कंदो? कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी जनरल सेक्रेटरी कामरेड इम्तियाज़ काज़ी जो चवणु आहे त चीन पंहिंजे मुल्क में पाकिस्तानी शयुनि ते टैक्स त वठे थो, पर पाकिस्तान में खेसि 23 सालनि ताईं टैक्स में छूट मिलियल आहे ऐं चई वञे थो त ग्वादर बंदर 39 सालनि लाइ चीन हवाले कयो वियो आहे। पर इन सीपेक मंसूबे जी उपत ऐं आमदनी मां पाकिस्तान केतिरी खणंदो ऐं चीन केतिरी खणंदो, उन जी का बि ख़बर कोन्हे, जॾहिं त 2.5 करोड़ चीनी पाकिस्तान में छो पिया आबाद कया वञनि। सीनियर सहाफ़ी अली हसन जो चवणु आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में सीपेक मंसूबे जो वॾो चर्चो हली रहियो आहे ऐं चयो पियो वञे त मलकुड़ा मंसूबे सां मुल्क में मुआशी इनक़लाब अची वेंदो ऐं तरक़ी जा नवां दरवाज़ा खुली वेंदा, जंहिंखे ॾिसो इहो उन ते बयानबाज़ी करे रहियो आहे। तइलीमी इदारनि में आगाही मुहिम हलाई पई वञे, पर केरु बि तफ़सील ॾियण लाइ तयारु कोन्हे त सीपेक मंसूबे सां पाकिस्तानी अवाम जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ सां आख़िर कहिड़ो वास्तो हूंदो। अली हसन मूजिब ईस्ट इंडिया कंपनी 1612 ईस्वी में शहनशाह नूरुद्दीन सलीम जहांगीर जे दौर में शुरू थींदड़ वापारी मुआहिदे, राहदारी ऐं वापारियुनि जे क़याम जी इजाज़त कंपनी खे एतिरो त मज़बूत कयो जो कंपनी पूरी हिंदुस्तान ते कब्ज़ो करे वरितो ऐं 1757 ईस्वी जी जंग प्लासापी में कामयाबी खां पोइ ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्तान ते हुक्मरानी करण लॻी। कहिड़ी रीति मीर जाफर लालच जो शिकार थियो, वधार करार ॾिनो वियो ऐं नवाब
जी शिकस्त जो सबब बनो। कंपनी पंजा पेर ॼमाइण लाइ पंहिंजी निजी फौज भी कायम करे वरिती हुई, जेका बाज़ार उन्हनि वापारनि जे हिफ़ाज़त लाइ कायम कई वई हुई। पर कंपनी जे पेश नज़र नंढे खंड जा वसीला हुआ। सो कंपनी मां जान छॾाइण लाइ हिंदुस्तान खे 100 साल लॻी विया। जीअं सिंध जा सीनियर सहाफ़ी ऐं खादी दौर जा अॻवान सीपेक ते पंहिंजे तहफ़्ज़ात जो इज़हार करे रहिया आहिनि, तीअं माज़ी में सेनेट जे मुख़्तलिफ़ इजलासनि में बि सेनेटरनि तरफ़ां सीपेक मंसूबे ते पंहिंजे तहफ़्ज़ात जो इज़हार कयो वेंदो रहियो आहे। पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे सेनेटर ओस्मान खान सेनेट जे फ़िल्ह ते तक़रीर कंदे चयो हो त सीपेक सबब पाकिस्तान जो 80% सनतूं चीनी बंदि करे छॾींदा। असांखे कुझु सोचणु घुरिजे। जंहिं ते उन वक़्तु पीपी जे ताजेदर चयो त सिंध में 8000 सनतूं अॻे ई बंदि आहिनि। ख़ैर उहो त सिंध जा वागदड़ी वॾियूं दावाऊं कनि था ऐं चवनि था त असां घर में अरबे खरबे खां मथे जा तरक़ियाती कम कराया आहिनि, पर कॾहिं बि इहो एतिराफ़ नथा कनि त इन्हनि तरक़ियाती कमनि मां अधो अधु रक़म मुबैना तौर ते करप्शन जे वर चढ़ी चुकी आहे ऐं गुज़िरियल 8-10 सालनि दौरान थियल अरबे रुपयनि जी मुबैना करप्शन सबब हर ज़िलो करप्शन जो किलो बणिजी चुको आहे ऐं ज़िले जो को बि अहिड़ो खातो रहियल कोन्हे जंहिंमें करोड़े ऐं अरबे रुपयनि जी करप्शन न थी हुजे। जंहिं खाते में जिते ॾिसो उते भींग लॻी पई आहे। करप्शन जे पैसे मां हर कंहिंजा हथ कारा थिया पिया आहिनि ऐं पंज आङुरियूं बराबरि न आहिनि, पर तक़रीबन सभई रिढूं कारबूतियूं लॻियूं पियूं आहिनि। चयो वञे थो त कर में आरो प्लांटनि, स्टीमर डैमनि, बेनज़ीर हाउसिंग स्कीमनि, रोड्स, हाईवेज़, बल्दियात, तइलीम ऐं सिहत खाते समेत ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि में जिते करोड़े ऐं अरबे रुपयनि जी करप्शन थी चुकी आहे, उते करप्शन जे इन स्कैंडलनि मां थरकूल मंसूबो बि करप्शन जो हिकु बड़ो मेगा स्कैंडल आहे। 30 सालनि में खरबे रुपया ख़र्च करण बावजूद अॼु ताईं हिकिड़े ज़ीरे बल्ब ॿरण जेतिरी बि बिजली पैदा थी न सघी आहे ऐं जून 2019 ताईं बिजली पैदा न थियण ते ख़ुदकशी करे छॾण जो ऐलान कंदड़ एंग्रो कंपनी जो CEO शम्सुद्दीन शेख इस्तीफ़ा ॾेई हलियो वियो आहे, जंहिंजी इस्तीफ़ा ते सानियावंत सभई सुवाल उथारे वॾा ख़दशा ज़ाहिर करे रहिया आहिनि। छाकाणि त हिन खां अॻु डॉक्टर समर मुबारक वारो ब्लॉक नंबर 5 नाकामी जे वर चढ़ी चुको आहे ऐं इन नाकाम ब्लॉक खे बंदि करण जा सामा थी रहिया आहिनि। थरकूल सां वाबस्ता मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते अञा बि घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो ऐं इन सिलसिले में पाण वरी ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। आख़िर में अर्ज़ इहो त असां थरकूल पावर प्रोजेक्ट में थियल अरबे रुपयनि जी मुबैना करप्शन ते पंहिंजे सख़्त ॻणतीअ जो इज़हार कंदे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं हाई कोर्ट ऑफ सिंध जे मानवारनि चीफ जस्टिस साहिबान समेत वास्तेदार इख्तियारनि खां इहो मुतालबो था करियो त थर में थियल अरबे रुपयनि जी करप्शन जी आला सतही जुडिशियल जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे ऐं ख़ासि करप्शन जो पैसो वसूल करे वापसि क़ौमी खज़ाने में जमा करायो वञे, जीअं सरकारी इदारनि में का बहितरी अची सघे ऐं अवाम खे कुझु इंसाफ़ पइजी सघे। इन्हीअ सां गॾु पंहिंजे मेज़बान दौलत खरी खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत रहे। वींदे अचो त तव्हांखे कैपिटल टीवी ऐं दुनिया न्यूज़ जा ख़ासि प्रोग्राम ॾेखारियूं, जंहिंमें थरकूल मंसूबे में थियल अरबे रुपयनि जी मुबैना करप्शन खे वाक़ो कयो वियो आहे। नेप्रा ने थरकूल पावर प्लांट के लिए सुपर क्रिटिकल टेक्नोलॉजी इस्तेमाल करने की हिदायत की थी। कोयले के लिए सब क्रिटिकल टेक्नोलॉजी चीन से लाई जा रही है और चीन खुद कोयले के प्लांट बंद करके मुतबादिल एनर्जी की तरफ जा रहा है। इकोनॉमिस्ट की 2014 की रिपोर्ट के मुताबिक
चीन में कोयले के प्लांट्स की आलूदगी से सालाना 5 लाख लोग मर रहे हैं। मुदस्सिर अली, नुमाइंदा कैपिटल टीवी, इस वक्त हमारे साथ मौजूद है, उनसे मजीद अपडेट्स लेंगे। मुदस्सिर, बताइएगा मजीद क्या तफसीलात हैं? जी बिल्कुल है। थर में जो कोयले के बिजली घरों के लिए जो प्लांट्स लगाए जा रहे हैं जो कि चीन की जानिब से आ रहे हैं, पहले तो उसमें बताया गया था कि सुपर क्रिटिकल टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जाएगा, लेकिन जब वजारत पानी और बिजली की जानिब से मुआहदा तय किया गया तो उसमें इंकशाफ हुआ है कि ये तो जो टेक्नोलॉजी लगाई जा रही है वो सब क्रिटिकल है, क्योंकि सुपर क्रिटिकल के बाद एक अल्ट्रा क्रिटिकल टेक्नोलॉजी आ चुकी है, जिससे चीन खुद जो है ना वो खुद दूर जा रहा है। क्योंकि एक रिपोर्ट आई है जिसमें 2014 में जिसमें बताया गया कि चीन जो है वो कोल पावर प्लांट से जो आलूदगी पैदा हो रही है उसकी मदद तकरीबन 5 लाख जो है वो सालाना आदमी जो है वो मौत को जा रहे हैं। तो अभी जो है वो ये भी इंकशाफ हुआ है कि पुराने और वो जो उस तरह के सब क्रिटिकल टेक्नोलॉजी के प्लांट से वो पाकिस्तान में आ रहे हैं और वो थर में लगाए जा रहे हैं। तो थर में लगाए जाने वाले जो कोल पावर प्लांट है उनकी टेक्नोलॉजी सुपर की बजाय सब क्रिटिकल टेक्नोलॉजी है। तो नेत्रा ने थर कोल पावर प्लांट के लिए सुपर क्रिटिकल टेक्नोलॉजी इस्तेमाल करने की हिदायत दी थी और नेत्रा ने यह कहा था कि थर में नई मशीनरी और जदीद टेक्नोलॉजी यानी कि सुपर क्रिटिकल या फिर अल्ट्रा क्रिटिकल टेक्नोलॉजी लगाई जाए, जबकि ऐसा नहीं है। और सब क्रिटिकल टेक्नोलॉजी जो कि लो क्रिटिकल टेक्नोलॉजी है, जिससे धुआं भी ज्यादा पैदा होगा और बिजली की मिकदार भी कम पैदा होगी और इससे पैदा होने वाली बिजली भी खासी महंगी होगी, तो वो लगाई जा रही है। और थर में नई मशीनरी और जदीद टेक्नोलॉजी जो है वो नहीं लगाई जा रही। तो इसके अलावा ये जो एक इकोनॉमिस्ट की रिपोर्ट आई थी 2014 में, जिसमें चीन ने बताया कि कोयले के प्लांट से आलूदगी से 5 लाख लोग मर रहे हैं, जबकि थर में ऑलरेडी ही वहां का मौसम बहुत गर्म है और वहां का जो कोयला है उससे जो कोयले से जो शुआएं निकलेंगी वो भी लोगों पे डायरेक्ट असर करेगी, जिससे जब बहुत ही खतरनाक सिचुएशन पैदा हो सकती है। इब्तिदा ही नाखुशगवार खबर है, लेकिन सिंध में करप्शन की एक और भयानक दास्तान सामने आई है और इसका ताल्लुक थर में कोयले से बिजली पैदा होने वाले मंसूबे से है और उससे मुंसलिक एक मंसूबा जिसके जरिए इस मंसूबे तक पानी पहुंचाना और यहाँ से गंदा फुजला निकालने का मंसूबा, जिसके लिए हुकूमत सिंध ने 9 साल में इसको मुकम्मल करने की जो तैयारी 9 साल कबल की थी वो अब तक मुकम्मल नहीं हो सका है। और इसके नतीजे में ये 3 मंसूबे जो कुल 12 अरब 92 करोड़ रुपए में तकमील तक पहुंचने थे, अब उनकी लागत 42 अरब रुपए तक पहुंच गई है। और अब नैब ने इन मामलों की न सिर्फ इसके नोटिस लिया है बल्कि इसे करप्शन की एक बहुत बड़ी कहानी के तौर पे इसको इन्वेस्टिगेट किया जा रहा है। ये तमाम मामलात इसका ताल्लुक थर के पानी की फराहमी और निकासी के अरबों के मंसूबों को है और जिसके बारे में बताया गया है कि इनको फीजिबिलिटी रिपोर्ट, प्रॉपर फीजिबिलिटी रिपोर्ट के बगैर मंजूर किया गया और फिर इनको शुरू किया गया, जबकि मंसूबों पर बार बार नजरसानी की जा रही है और इनकी लागत में इतला के मुताबिक मनमाना इजाफा किया जा रहा है। और इन मंसूबों में 9 अरब रुपए के मालियत के ठेके से हुकूमत की मनपसंद शख्सियात को दिए गए हैं। खासतौर पर एक मंसूबा पाक ओएसिस कंपनी, वही बदनाम जमाना कंपनी जिसने और प्लांट दिया गया था, उसको इस मंसूबे में भी खपाया गया है। और ये कुल मिला के वो मंसूबे जो 12 अरब रुपए में सिंध के बहुत ही कीमती 12 अरब 92 करोड़ रुपए में मुकम्मल होने थे, ताकि खर के कोयले से बिजली बनाने के मंसूबे पर भरपूर तरीके से काम हो सके, उसके लिए वहां पे पानी पहुंचाया जाए, वहां पे जो गंदा फिसला निकलता है उसे निकाला जाए। ये तमाम मंसूबे इससे पहले के मुकम्मल हो, इनकी लागत में कम से कम 6 गुना के करीब इजाफा हो चुका है और अब ये करप्शन की एक बड़ी स्टोरी बन गई है और इसके लिए नैब हरकत में आ चुकी है और इस सिलसिले में तैयारियां की जा रही हैं। 3 मंसूबों में पहला मंसूबा जो था, पहले मंसूबे के तहत मीरपुर खास के शहर से LBOD सेम नाले से एक नया सेम नाला निकालकर खारे पानी को जिला उमरकोट में नमीसर के इलाके तक लाना था। इस पानी को एक खारा पानी होता, जिसके बाद इस पानी को RO प्लांट के जरिए मीठा करके 42 किलोमीटर लंबी पाइपलाइन के जरिए से थर में कोयले के जखायर तक पहुंचाना था। इतला के मुताबिक इस मंसूबे की लागत 9 अरब रुपए से बढ़ के अब 34.5 अरब रुपए हो गई है। ये 9 अरब का मंसूबा अब कहा गया है कि ये 34 अरब रुपए में लगेगा। अरबों की बात हो रही है, करोड़ की नहीं। 9 अरब का मंसूबा 34 करोड़ का हो गया है। दूसरे मंसूबे का ताल्लुक थर में कानकनी के दौरान जमीन से निकलने वाले खारे पानी और जहरीले पानी की निकासी के मंसूबे का है। इसकी लागत 3 अरब 67 करोड़ रुपए से बढ़ के अब 6 अरब
अब 74 करोड़ रुपए तक पहुंच गई है और इसकी मंजूरी भी दे दी गई है। ये मंसूबा भी 2011-12 में मुनासिब फिजिबिलिटी रिपोर्ट के बगैर शुरू किया गया था। इस मंसूबे का डिजाइन और लागत में बड़ी तब्दीली के बावजूद इस ठेके के लिए नया टेंडर तलब करने के बजाय पहले से मंजूर शुदा बदनाम जमाना और पाक ओएसिस कंपनी को पुराना ठेका दे दिया गया है। ये वही पाक ओएसिस कंपनी है जो कि सिंध में 2200 आरओ प्लांट्स के लिए 25 अरब रुपए के ठेके की हकदार समझी गई थी। तीसरे मंसूबे का ताल्लुक ये था कि एक मास्टर प्लान बनाया जाए और मास्टर प्लान के मंसूबे की लागत को 17 करोड़ 67 लाख रुपए से बढ़ा के अब 78 करोड़ 70 लाख रुपए तक पहुंचा दिया गया है। और 9 बरस कबल शुरू होने वाले इस बुनियादी मंसूबे को 16 महीनों के अंदर मुकम्मल किया जाना था। जी हाँ, 9 बरस पहले ये शुरू होता, इसे 16 महीनों में मुकम्मल किया जाना था, लेकिन नाकिस मंसूबा बंदी और बार बार लागत इजाफे के बायस मंसूबा आज तक भी 9 साल बाद भी मुकम्मल नहीं हो सका है। और इसलिए थर में पानी की फराहमी और निकासी के तमाम मंसूबे वाटर मास्टर प्लान के बाद तामीर होने थे, लेकिन इस मास्टर प्लान के अदम मौजूदगी में ही तीसरे मंसूबे पर काम हो चुका है। 42 अरब रुपए के काम शुरू हो चुके हैं, लेकिन इसके लिए न मास्टर प्लान है और ना ही दूसरी तैयारियां हैं, ना प्रॉपर फिजिबिलिटी रिपोर्ट है। और अब इसके लिए अदायगियां हो रही है। मनपसंद लोगों को इस सिलसिले में नवाजा जा रहा है। ठेके जिन लोगों को मिल रहे हैं वो मुंसलिक है बड़ी अहम शख्सियात के साथ। और ये मंसूबा है जिसका ताल्लुक है न सिर्फ सिंध बल्कि पूरे पाकिस्तान की जो तवानाई की सूरत हाल है उससे इसका बराह रास्त ताल्लुक है, क्योंकि थर से जो कोयला पैदा होना है निकलना है उससे बड़ी तादाद में हजारों मेगावाट बिजली बननी है, जिसके लिए अब वहाँ पे कारखाने भी बनने शुरू हो गए हैं। लेकिन उसके लिए कलीदी किरदार होगा ये पानी के मंसूबों का, जो पानी वहाँ पहुँचना है और पानी जो वहाँ से गंदा पानी वहाँ से निकाला जाना है। ये पूरा मामला 12 अरब रुपए में हो सकता था, लेकिन अब इसकी जो लागत है वो 42 अरब रुपए तक पहुँच चुकी है, यानी कि सीधे 30 अरब रुपए का इजाफा हो गया है सिर्फ थर के पानी के मंसूबों के हवाले से। करप्शन की एक और गजबनाक दास्तान है। इत्तलात के मुताबिक नैब ने अब इसकी तहकीकात शुरू की है और नैब अब इस सिलसिले में अफसरान को भी बुला रही है और दीगर तफसीलात भी इकट्ठा कर रही है। इसके बारे में मजीद मालूमात हासिल करते हैं और इसके लिए हमें ज्वाइन किया है एक बार फिर हमारे नुमाइंदे खुसूसी अख्तियार खोकर ने। बहुत बहुत शुक्रिया अख्तियार खोकर साहब। पहले तो ये बताइएगा कि ये मंसूबा नाअहली का लगता है या ये करप्शन का मंसूबा है, क्योंकि इसमें नाअहलियत बहुत ज्यादा नुमाया हो रही है कि जो चीजें अब से तकरीबन 6 साल पहले मुकम्मल हो जानी चाहिए थी कुल मिला के 12 अरब रुपए में, वो मुकम्मल नहीं हुई, जिसकी वजह से इनकी लागत 42 अरब तक पहुंच चुकी है। ये करप्शन की इसमें क्यों स्मेल आ रही है और क्यों इसको करप्शन के केस में की तरह से डील किया जा रहा है? हाँ कमल साहब, बेसिकली तो नाअहली ज़ाहिरी तौर पर नज़र आ रही है कि इनकी बुनियादी जो फिजिबिलिटी रिपोर्ट्स हैं और उसके अलावा जो डिज़ाइन सर्वे जो चीज़ें होनी थी जो ज़रूरी होती हैं किसी भी तरक्याती मंसूबे को शुरू करने के लिए वो नहीं बनाई गई। लेकिन ये बार बार जो इजाफा हो रहा है, बार बार ये तकरीबन 3 बार जो बड़ा मंसूबा है मीरपुर खास से जो उमरकोट, फिर उमरकोट से नबीसर से आगे जो पाइपलाइन बिछा की गई जो 34 अरब रुपए का मंसूबा है, उसमें करप्शन की बू इसलिए आ रही है कि इस मंसूबे के तहत एक वाज़ेह मिसाल जो उसके जो डॉक्यूमेंट्री सबूत हमें मिले हैं वो ये है कि इस मंसूबे के तहत तकरीबन 6.5 अरब रुपए का काम होना था। पाइपलाइन बिछाने का ठेका था जो नजरसानी शुदा जो PC1 थी उसमें मंजूर किया गया था, लेकिन ये ठेका इस ठेके के जो बोलियां हैं और ये जो ठेका है ये मंजूर हुआ है तकरीबन 12.5 अरब रुपए में। 12.5 अरब रुपए उसूली तौर पर कानूनी तौर पर सूरत हाल ये थी कि जब तक दूसरी बार या तीसरी बार नजरसानी PC1 मंजूर थी और ये मंसूबा जो काम थे 6.5 अरब के वो 12.5 अरब पे पहुंचे। और ये जो पोर्शन है नबी सर से और मजियात तक पाइपलाइन का, इसका ये मंसूबा पहले 5 अरब का था, फिर 9 अरब पे, अब 17 अरब पे ये सिर्फ एक पोर्शन का पहुंचा है। तो इसमें जो 12 अरब रुपए के ठेके दिए बगैर मंसूबा रिवाइज मंजूर कराए बगैर, और ये मंजूरी CDWB जो फेडरल गवर्नमेंट का इदारा है वहां से होना था, उसके बगैर 12 अरब के ठेके 12.5 अरब के ठेके दिए, जिसमें 8 अरब के ठेके शाहरुख इंजीनियरिंग कंपनी जो शाहरुख जतोई एक नाम है जो सकंदर जतोई का बेटा है, उसकी कंपनी 8 अरब रुपए के मंसूबे उसके दिए गए। और उसके अलावा RO प्लांट्स का जो मामला है उसमें भी जो लागत है और
اس का जो ठेका दिया गया है वो उसकी कोई मतलब वो कोई तस्दीक नहीं है कि इसका असल काम कितने का होना है जी। लेकिन अब इस सिलसिले में नैब क्या जानने की कोशिश कर रही है? नैब इसको एक करप्शन के केस के तौर पे इसकी इन्वेस्टिगेशन कर रही है, उसके नजदीक इसमें क्या अहम मामलात है? साहब नैब के दायरे में इसलिए ये मामला आ जाता है, एक तो ये शक पैदा हो जाता है कि जब इस मंसूबे को 9 अरब रुपए से शुरू किया था या 12 अरब रुपए से ये तीनों मंसूबे शुरू किए गए थे, तो उसमें बार बार जो तब्दीली हुई है, खास तौर पे पाइपलाइन जो है GPR था, फिर HDP पाइपलाइन आ गया, उसके अलावा दीगर उसकी डिजाइन बार बार चेंज होती रही, तो इसलिए ये मामला करप्शन को उसमें आता है। इसमें सबसे आंसर ये होता है कि ये मंसूबा पहले तो फिजिबिलिटी के बगैर क्यों शुरू किया गया और उसमें बार बार ये इजाफा क्यों हो रहा है, और उसके अलावा जो ठेके दिए गए हैं उसकी जो बुनियादी कानूनी और कवायद की जो जरूरतें हैं वो पूरी नहीं की गई, उसके बगैर ये ठेके दिए गए। तो ये इसलिए ये सारा मामला नैब के उसमें आता है। जैसे वो फजले का आपने बताया, जो सनअती फजला और जहरीला पानी जो आउटड्रेन होना है, निकासी का मंसूबा है, वो 3 अरब से 6.5 अरब रुपए पर आया, और कानून के मुताबिक इस मंसूबे के लिए अलग टेंडर होना था, उसकी डिजाइन चेंज हो गई, उसके काम के जो जितने भी काम थे वो चेंज हो गए, तो उसके लिए दोबारा टेंडर होना था। दोबारा टेंडर के बगैर उसी कंपनी को जो पहले मंजूर की गई थी उसी को ठेका दिया गया। तो ये सारे मामले जो है ना उसी करप्शन के दायरे में ही आ जाते हैं, जिसके लिए नैब ने इस मामले को टेकअप किया है। अच्छा, इस वक्त करंट स्टेटस क्या है? आज इन तीनों मंसूबों की सूरत हाल क्या है? 12 से 42 तक तो पहुंच गए हैं, लेकिन अब इन मंसूबों पे क्या हो रहा है? क्योंकि बहरहाल इनको मुकम्मल होना है और इसको फिर बिजली बनाने के मंसूबे में इसका बड़ा कलीदी किरदार होगा, क्योंकि कोयला निकलना होगा, तो फिर इन पानी के बगैर तो वो काम नहीं हो पाएगा, ना पानी की फराहमी के बगैर, ना पानी के निकास के बगैर। जी कमर साहब, इन मंसूबों पे इस वक्त काम जारी है। तीनों मंसूबों पर काम हो रहा है, और अभी जो नई तो सूरत हाल है कि 3 दिन पहले तो गुज़िश्ता हफ्ते नई PC1 महकमा आपाशी ने जमा करा दी है और कहा है कि ये पानी का मंसूबा मीरपुर खास वाला है, उसमें RO प्लांट तो 3 अरब रुपए का लगा दिया, लेकिन उसमें 3.5 अरब रुपए का केमिकल प्लांट जो है वो उनसे रह गया। फिर भी वो 3.5 अरब रुपए की नई PC1 आ गई है, लेकिन ये काम जो है उनके ठेके दे दी गए, उनका काम जारी है। ये जो नया 3 अरब रुपए का मंसूबा आ गया है, ये 42 अरब रुपए से अलग है? नहीं, ये उस 42 अरब रुपए से उसकी कॉस्ट में शामिल है, लेकिन ये यानी कि आपने 3 बार फिजिबिलिटीज की, 3 बार PC1 से आपने चेंज किए, 3 बार मंजूर कराए, उसके चौथी बार जो है ना फिर भी आपसे जो है ना एक बहुत बड़ा काम 3.5 अरब रुपए का कह रहे हैं कि वो रह गया है, उसके लिए मंजूरी दे दी जाए ताकि ये इस मंसूबे को सही तरह से मुकम्मल किया जा सके। इतने बड़े जो मंसूबे होते हैं, ये अब हम 42 अरब रुपए के खर्च की बात कर रहे हैं, इससे पहले हम कई खबरें कर चुके हैं अरबों रुपए के मंसूबे की। कोई जाहिरी निजाम है जो इस चीज को देखता है कि जो पैसा हुकूमत का दिया जा रहा है उतना ही खर्च हो रहा है, कितनी हद तक सही खर्च हो रहा है? इसके लिए कोई ओवरसाइट है, कोई इस निजाम को देखने वाला है, या ठेकेदार ने मंजूरी कराई और वो जाने और ये पैसा जाने और फिर वो जो काम करे वो उसकी मर्जी है? इसको चेक कैसे करते हैं? जैसे RO प्लांट्स का मामला है, 25 अरब रुपए के 2200 RO प्लांट्स लग गए। इस वक्त एक RO प्लांट जो है वो खुद एक बिलबिलाती हुई तस्वीर है, ये बने हैं, आधे बने नहीं है, एक अजीब कैफियत है। क्या इन मंसूबों का भी कुछ इसी किस्म का हाल हो रहा होगा? बिल्कुल काना साहब, यही है, क्योंकि जो इदारे हैं जिनकी जिम्मेदारी है कि मंसूबों को चेक करे, उनकी फिजिबिलिटी रिपोर्ट्स को चेक करे, फिर उनके अमल दरामद को चेक करे, उनके जो ठेके दिए जा रहे हैं वो शफाफियत से दिए जा रहे हैं। उसमें सिंध पेपरा है, मॉनिटरिंग सेल है सिंध गवर्नमेंट का, CMIDCM इंस्पेक्शन टीम है, एंटी करप्शन है, ये जितने सूबाई महकमे हैं ये उसी हुकूमत के अंदर में काम कर रहे हैं, जिनके उन हुक्मरानों के अंदर में काम कर रहे हैं जिनके इन मंसूबे में बहुत दिलचस्पी है। इसलिए ये तमाम इदारे अपनी जिम्मेदारी सही तरीके से और जो उनको निभानी चाहिए वो निभाने में फेल गए हैं। बहुत बहुत शुक्रिया। इख्तियार खोकर हमारे साथ थे। करप्शन की एक और भयानक दास्तान है। 12 अरब रुपए के मंसूबे जिनका बराह रास्त ताल्लुक थरकोल मंसूबे से है, वहां पर पानी पहुंचाना, वहां से पानी की निकास करना बहुत ही अहम इसका किरदार होगा। 12 अरब रुपए के मंसूबे थे, अगर आज से चंद साल पहले तक ये बन जाते। अब